असांजे लड़ाई जा हथियार शरीर कोन आहे। 2 कुरियुंतो 10, 4, 5 छो जी असांजी लड़ाई जा हथियार शरीर कान आहे, ईश्वर द्वारा ठाहियल आहिनि। असां हुनजो शरीर ॾिसंदा अचूं, लड़ाई ॾिसंदा अचूं, कला ॾिसंदा अचूं। असां हिकु लड़ाई में आहियूं, हिन बारे में शक न कजो। असां हिकु आहियूं, हिकु लड़ाईअ में। ॾिसो, सालनि ताईं मूंखे इहा ख़बर न हुई छा थो थिए, पर हाणे मां सम्झी वई आहियां। मूंखे ख़बर आहे हिन साम्हूअ खां पहिरीं मूंखे पेशेंस करण लाइ शैतान खे काई घुर्जे कमु करण जो मौक़ो मिले त अचो हुनखे करण जी पूरी कोशिश कंदा। मां नथी चवां तव्हां हिन जो ग़लति मतिलबु कढो, पर मां हिन हफ़्ते जाणी बुझी करे हुन माण्हुनि खां परे रहण थी चाहियां। हिन जो कारण ॿुधायां? उहो इहो आहे कि असां पूरे संसार में अलॻि समस्याउनि जी तुलना में माण्हुनि जी समस्या सां वधीक आहियूं। पोएं हफ़्ते घटि में घटि 4 दफ़ा मां ॾाढो अॻियां पहुची वियसि। नाराज़ थियणु, कोई मूंखे चवंदो हो त मां चवंदी हुअमि मदद कयो, मदद कयो। मूंखे ख़बर हुई शैतान जे इशारे जे। मूंखे पतो आहे हुनखे सभिनीनि खां सुठो कुझु न लॻंदो आहे कि मां तव्हांजे साम्हूं अचां, पंहिंजो सॼो हफ़्तो कटे स्पर्श में नाराज़ थी करे, पर सभिनीनि खे ॾिसी करे ऐं सभु ठीकु थियण हिन जो नाटक कयां। चाहे मुंहिंजे अंदर जो हाल बुरो हूंदो। असां लड़ाई जा हथियार सुठा न आहिनि, पर शइ खे ख़तमु करण लाइ काफ़ी आहिनि, इलाही आहिनि। गॾु छा थींदो आहे? गॾु उहो जॻह थींदी आहे जिते दुश्मन लिकंदा आहिनि, ऐं अहिड़ी जॻह ॻोल्हियूं आहिनि जिते उहे जाम साल गुज़ारींदा आहिनि दिमाग़ु सुठो करण लाइ। तव्हां मां कुझु माण्हू उहे सभु ॻाल्हियूं ते विश्वास कंदा आहिनि, पर उहे सभु सच न हूंदियूं आहिनि। पर तव्हां छो हुन ॻाल्हियुनि ते विश्वास न कंदा आहियो? सभु सच आहिनि। थोड़ा माण्हू सोचींदा आहिनि हुनखे सभु कुझु सुठो तरीक़े सां करणु खपे त हुनखे भॻवान ऐं माण्हुनि खां आज्ञा मिले। मूंखे ख़बर आहे इहो मुश्किल हूंदो आहे, छोकी ही माण्हुनि में कमियूं हूंदियूं आहिनि, पाण खे संभालणु ऐं पंहिंजी ग़लतियुनि खे सुधारणु। आमीन। असां सभिनीनि खे इहो सिखणो आहे हिन हफ़्ते कीअं मुक़ाबिलो करणो आहे पंहिंजे जीवन में। असांखे सम्झणो आहे कि ईश्वर चाहींदा आहिनि अहिड़ी शयूं जे ख़िलाफ़ हुननि जे वचननि जो मान रखूं। हुनखे करण लाइ मां हिते अचण महिल इहो सोचियां पई त हिकु बि अहिड़ो समस्या कान आहे, हिकु बि सुठनि रिश्तनि जो हिकु उपाय इहो बि आहे। ख़ुशि रहण ऐं सरल रहण जी हिकु चाबी इहा बि आहे। पाण खे प्रेम जे लाइक़ु ठाहियूं, क़ीमती शयुनि जी चाबी इहा बि आहे। माण्हू खे बचण जा तरीक़ा मिलंदा, हिन मां असां जेतिरा बि पढ़ूं, पर असां हुनखे अमल न कंदासीं पंहिंजे जीवन में, ऐं हुन जे तेसिताईं ध्यानु न ॾींदासीं जेसिताईं उहे असांजे जीवन में हक़ीक़त नथा थियनि। असल में असां ध्यानु लॻाइण जे नाले खां ॾकी वेंदा आहियूं, छोकर इहो असां तॾहिं कंदा आहियूं। पहिरें जे ज़माने में कई बार हुननि जी प्रार्थनाऊं ॾिसंदा हुआ, पर सच इहो बि आहे कि दुश्मन खे सिर्फ़ु चोरी करणु ईंदी आहे ईश्वर जे राज्य मां, ऐं हुनखे ख़बर करण लाइ जंहिंजे करे ईश्वर भलो करणु चाहे थो। पूरी बाइबल में इहो ई समायल आहे। इहो चयो वियो आहे त ध्यानु लॻायो, पंहिंजे मन में लगातार ध्यानु लॻायो वचननि जो, शब्दनि जो। हुनखे हर घड़ी रोज़ रोज़ पढ़ो जेसिताईं उहो ठही नथो वञे। पढ़ंदा रहो, हमेशह पढ़ंदा रहो जेसिताईं उहो तव्हांजी ज़िंदगी जी हक़ीक़त नथी ठहे ऐं तव्हां सम्झो नथा पंहिंजी ज़िंदगीअ में तव्हांजी हक़ीक़त। पोएं हफ़्ते मूंखे लालाइण थी हुई, नाराज़ थियण जो। मूंखे यादि आहे हिकु दफ़ो देव ऐं मां घर अचूं पिया ऐं असांजो पुटु डेविड असां सां गॾु हुओ। देव ऐं मां गोल्फ खेॾंदा हुआसीं, हिन करे मां हुनखे चयोमांसि सुभाणे मुंहिंजो ॾींहुं आहे। हा 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 छो न असां इहो कंदासीं, असां उहो कंदासीं। असां हुन खां पोइ ॿाहिरि रोटी खाइणु वेंदासीं। डेविड असांजी गाॾी में अची पहुतो। हुनजे दोस्त खे हुनजो फ़ोन आयो कि हुनखे हिकु वॉल्सन हिल्स कंट्री क्लब में गोल्फ खेॾण जो मौक़ो मिलियो आहे। हुन मूंखां पुछियो त असां सभिनीनि खे वञण जो मौक़ो थो मिले त मां वञा? मां चयोमांसि 1 मिंट, तव्हां शायदि मूंसां गॾु अचण वारा आहियो? हा हा इहो सच आहे। त
मां इहो पुछियोमांसि जेकी लेडीज़ खेॾंदियूं आहिनि। मूं पुछियो त तव्हां गोल खेॾंदा आहियो? इहा तव्हां मूंसां गॾु टाइम गुज़ारणु चाहींदा। हुन चयो त भेण, हुन चयो मां असल में गोल खेॾणु चाहींदो आहियां। मां इहो ॿुधाए छॾियां, पुरुष हमेशह चालाक न थींदा आहिनि। वेठल हिते 100 माण्हुनि खे चवणु चाहियां थी की हुननि मूंखे इहो चयो हुजे हा त, पर तव्हां सां गॾु हनी तव्हां सां गॾु गोल खेॾणु चाहींदो आहियां, पर तव्हां सां गॾु टाइम गुज़ारण खां मां हिन बारे में 2 सेकेंड ख़ुशि थियसि। पोइ चयो काई ॻाल्हि न आहे, तव्हां वञी करे गोल खेॾी सघो था। पर न, हुननि खे मूंखे सच ॿुधाइणो ई हुयो त हुननि खे गोल खेॾणु पसंदि आहे। हुन खां पोइ जेको थियो उहो तव्हांखे ख़बर आहे। तव्हां सम्झी सघंदा आहियो, मां थोरो टाइम पहिरीं पावर थॉट्स नाले वारी किताब लिखी आहे। थोरे टाइम खां पोइ हुन जे बारे में तव्हांखे जानकारी माण्हुनि खे सम्झाइण जी कोशिशि था कयूं। थोरे टाइम लाइ तव्हांखे हिन जो ध्यानु करणु खपे, जीअं उहा कॉलेज जी किताब आहे। असांखे पंहिंजी सभु ॻाल्हियूं अंदरि रखणु खपनि। हिन करे मां पंहिंजी ॿारनि ॻाल्हियुनि खां शुरू कयो। उन्हनि मां हिकु ॻाल्हि इहा आहे कि मां जल्दी नाराज़ न थींदी आहियां, जंहिंजे बारे में मां तव्हांखे सम्झाईंदसि। हिन हफ़्ते मां तव्हांखे इहो किताब वठण लाइ चवंदसि, पर मुंहिंजे मुड़ुस मूंखे हिते निराश कयो। पर हुन वक़्तु मां ईश्वर खे चयो, मुंहिंजी मदद कयो, मुंहिंजी मदद कयो। मां ज़ोर सां न, पर पंहिंजे मन में चवंदी आहियां, मुंहिंजी मदद कयो, मुंहिंजी मदद कयो, मूंखे नाराज़ न थियणु ॾियो। मां नाराज़ नथी थियणु चाहियां, 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 मां नाराज़ नथी थियणु चाहियां। पर मां तव्हांखे सच ॿुधाइणु चाहियां थी, पर हुन मूंखे चयो त तव्हां मूंसां गॾु, जेकॾहिं तव्हांखे मूंसां गॾु अचिणो आहे त तव्हांखे चवणो पवंदो कि तव्हां गॾु आहियो। न, तव्हां वञो, काई ॻाल्हि न आहे, तव्हां वञो, हींअर वञो, जल्दी वञो। इहो ॿुधी देव चयो, ठीकु आहे। देव मुंहिंजी ॻाल्हियुनि में न आयो। हुन बसि मूंखे इहो चयो त ठीकु आहे। असां छंछरु ॾींहुं ॿाहिरि वेंदासीं। त मां चयोमांसि शायदि छंछरु ॾींहुं तव्हांखे काई माण्हू कुझु चवंदा, पोइ बि तव्हांखे मुंहिंजे लाइ टाइम न हूंदो। हे ईश्वर, मुंहिंजी मदद कयो, मुंहिंजी मदद कयो, कृपा करे मुंहिंजी मदद कयो, मदद कयो, मदद कयो। मूंखे हुन में ख़ाली 10 मिंट लॻा। केॾो सुठो हुजे हा कि इहो ख़बर हुजे हा तव्हांखे छा करिणो आहे, कहिड़ी बि समस्या हुजे हा। पर हा, मुंहिंजी तरह तव्हां मां कंहिंजी बि समस्या हुजे हा त इहा समस्या 20 साल पहिरीं बदिलणु हुओ हिकु सॼो हफ़्तो या 2 हफ़्तनि जी लड़ाईअ में। मां पंहिंजी शादीअ खां पहिरें ॾींहं खां पुठियां वञी करे यादि कयो हर हिकु मुश्किल कमु जेको हुननि कयो हो। तॾहिं खां वठी करे अॼु ताईं हुन जे मथां इहो दोष ॾियण जी कोशिशि कई हुजे हा, जे अगरि मां इहो कयो हुजे हा त केतिरी दुख जी ॻाल्हि हुजे हा। 10 मिंट में ॻाल्हि ख़तमु थी वञे। 10 मिंट, छोकी मूंखे ख़बर आहे मुंहिंजो मुड़ुसु मूंसां प्यारु कंदो आहे। मूंखे ख़बर आहे त हुनखे गोल पसंदि आहे। असां गॾु 45 सालनि खां गॾु घुमिया फिरा आहियूं। जे अगरि मां कल्ह हुननि सां गॾु हिकु रोटी न खाधी त छा थियो? अॻियां एॾा अलाए घणा मौक़ा ईंदा। हिन करे मूंखे कुझु चवण जी ज़रूरत ई न आहे। छा इहो सुठो हुजे हा त हुननि मूंखे चयो कि मां तव्हां सां गॾु वञणु थो चाहियां। मां हुननि खे इहो ॿुधायो आहे, हुननि खे ख़बर आहे मां हुननि जो दिलि दुखायो आहे। हुननि माफ़ी घुरी आहे। छंछर जो असांजो ॾींहुं सुठो हुयो। मूंसां गॾु ॿाहिरि घुमणु वियो। मूं चयो ही मुंहिंजो ॾींहुं आहे। असां अगरि कुझु वठंदासीं त गॾु वठंदासीं। तव्हां दुकान ते हेॾे होॾे न भटकंदा। अगरि भटकंदा त तव्हां मूंखे ॾिसंदा। तव्हां ऐं मां सॼो ॾींहुं। असां हिकु फिल्म ॾिठी, मज़ो आयो। पर हिकु ॻाल्हि यादि रखो, मूंखे पाण खे सम्झाइणो पियो। मूंखे पंहिंजे मन में सोच लाइ रोक लॻाइणी पई। जेको ही सोचींदो हुजे हा, छाकाणि कि हिकु ॻाल्हि इहा बि आहे त दुश्मन हिते वेही करे आग लॻाईंदो आहे ऐं चवंदो आहे हर घड़ी गोल्फ 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 गोल्फ। तव्हांखे इहो सभु सहन करणु खपे। जेकॾहिं तव्हां इहो सभु बर्दाश्त करे वियो त गोल्फ फ्रेंड वधंदो वेंदो। ईश्वर मदद कयो, मदद कयो, मां नाराज़ नथी थियणु चाहियां, मदद कयो, मदद कयो, मदद कयो। हीअ लड़ाई आहे, हिन में कोई शक न आहे। मूंखे ॿुधायो, तव्हांखे सच लॻंदो आहे तव्हांजे मामले में कुझु ख़ासि आहे? मूंखे ॿुधायो। मुंहिंजे वीचार में असांखे सच खे सम्झणो आहे। तव्हांखे सचपच लॻंदो आहे
त तव्हांजो घोट सभिनीनि घोटनि खां अलॻि आहे। थी सघे थो तव्हांजे घोट कुझु अलॻि कयो आहे, पर तव्हांजी समस्या ॿियनि समस्याउनि सां अलॻि आहे। तव्हांजा ॿार दुनिया जे सभिनीनि ॿारनि खां ख़राबु आहिनि, हा न? हाणे असांखे हिकु ॻाल्हि सम्झणी आहे, फ़ैसिलो करणो आहे। ॾाढो थियो हाणे हिन घर जे आसे पासे में न घुमंदमि। जॾहिं मां ॿिए साल हिते घुमण ईंदमि त मां पहिरीं वांगुरु इंसाम न हूंदमि। हिन जो कारण कोई जादू कोन्हे, इहो हिकु मुंहिंजो फ़ैसिलो आहे। मां तव्हांखे हिते मिलण जो मतिलबु ॿुधायां थी। ईश्वर जी कृपा मुंहिंजे जीवन में हमेशह रहंदी। मुंहिंजे ज़िदी थियण जो कारण मां हिमत न हारी। तव्हांजे हिन फ़ैसिले सां गॾु थो अगरि इहो वठी सघंदो त मां वठंदसि। मां अतीत में हुनजो शोषण खां मथे वेंदसि। इहो ज़रूरी कोन्हे कि उहो ॿियो कोई हुजे। जंहिंसां तव्हां स्पर्श कयो हुन खां नफ़रत करण जी कोशिश में तव्हां हुन जे पुठियां आहियो। तव्हां पंहिंजे जीवन में कुझु हासिल करे अॻियां आहियो। सही सोचो त मुश्किलियूं छो ईंदियूं आहिनि। हिन जो कारण असांजा पंहिंजा सुभाउ आहिनि। छो एॾो ॾुखियो आहे सही सोचणु? हे ईश्वर, छो एॾो ॾुखियो आहे सही सोचणु? छाकाणि त सचाई इहा आहे कि असां वटि ॿ कुदरत आहे। मां जेको कमु करणु चाहींदो आहियां उहो मां न करे सघंदो आहियां। मुंहिंजी समस्या छा आहे? मां उहो न करणु चाहींदो आहियां पर कंदो आहियां, सम्झे? पॉल चङी तरह सम्झायो आहे रोमन 7 में, जेकी शइ मूंखे करणी आहे मां उहो न कंदसि, पर जेकी न करणी आहे मां उहो ई कंदसि। मुंहिंजी समस्या छा आहे? मां उहो न करणु चाहींदो आहियां पर कंदो आहियां, पर नथो कयां। पर इहा समस्या पहिरीं खां मां चवंदी हुयमि, मां इहो करे छॾियो हुयो। मूंखे हिन खां चिड़ थींदी आहे। मां चवंदी आहियां मूंखे हिन खां चिड़ लॻंदी आहे। मां चवंदी आहियां हिन जी ज़िमेदारी वठो। करण खां पोइ इहो चयो कि मां न कयो। हिन बारे में हिन जो नओं जनम थियो हुयो। ॿियो कोरिन्थियन 5:17 में अगरि कोई ईश्वर आहे त उहो सृष्टि आहे। पुराणी ॻाल्हियूं हली वयूं, नई थी वयूं। असांखे हिकु नओं स्वभाव मिलियो आहे, पर उहो असांजे आत्मा जे अंदरि हूंदो आहे। अंदरि सभु नओं थी वेंदो आहे। इहो हुन टुटल फुटल घर जहिड़ो हूंदो आहे जंहिंजे पासे मां तव्हां गुज़रंदा आहियो। शायदि कॾहिं तव्हां अंदरि विया हूंदा। हुन जे अंदरि बुरो हाल आहे ऐं हाणे हुते माण्हू हुते रहण आया आहिनि। हुननि अंदरि थोरो ठारायो, पर हुननि ॿाहिरां कुझु न ठारायो। ॿाहिरि हीअं जो हीअं ई हुयो ऐं हाणे बि पैसे जे इंतज़ाम लाइ लॻा पिया आहिनि ॿाहिरि ठाराइण लाइ। हिन करे जॾहिं तव्हां हुतां गुज़रंदा आहियो तव्हांखे लॻंदो आहे हीउ पहिरें जहिड़ो ई आहे। नवां मसीहा थियण खां पोइ बि असां अहिड़ा ई हूंदा आहियूं। असांखे ॾिसण वारा, असांखां वहिंवार करण वारा सोचींदा आहिनि त इहा हाणे बिल्कुलु बि न बदिली आहे। तव्हां हिकु ॾींहुं पाण खे बर्दाश्त करे सोचींदा आहियो मां पहिरें जहिड़ी आहियां। तव्हां पाण खे आईने में ॾिसी करे इहो सोचींदा आहियो मां बदिली न आहियां। तव्हांजा ॿार चवंदा आहिनि तव्हां बदिलिया न आहियो। तव्हां हुननि जी ॻाल्हि मञी वेंदा आहियो ऐं चवंदा आहियो मां बदिली न आहियां। मूंसां गॾु कुझु न थियो आहे। तव्हांखे इहो सम्झणो आहे कि तव्हांखे जेको बि मिलियो आहे शुक्र जे तव्हांखे अंदरां मिलियो आहे। ॿिज ॾिसो ही ॿिज आहे। मां ॿुधायां थी छा थींदो आहे। हिकु मिंट, ऐं गॾु जा भरियल बासण जहिड़ा आहियूं। असांखे इहो मूंखे सभु कुझु पहिरें वांगुरु ॾिसण में थो अचे, पर अंदर में कुझु अजीब थींदो आहे। महसूस थींदो आहे। मां सुठा व्यवहार करणु चाहींदो आहियां। तव्हां ॿुधायो, पाण माण्हू मुंहिंजी ॻाल्हि सम्झनि था। पोइ इहो थींदो आहे कि मूंखे ख़बर आहे कि छा करणो आहे। वरी बि असांखे पुराणे स्वभाव में हूंदा आहिनि। उहो इहो करण लाइ तयारु न हूंदा आहिनि। हिन करे वरी बि
लड़ाई थींदी आहे करां या न करां हिन जे विच में, पर तॾहिं बि लड़ाई थी वेंदी आहे, कयां न कयां न कयां न कयां, मूंखे ख़बर न आहे करिणो आहे न करिणो आहे, करणु खपे न करणु खपे, पर तॾहिं बि मूंखे लॻंदो आहे कुझु न। जॾहिं हिकु ॿिज धरतीअ में विझिबो आहे, अचो तव्हांखे ॾेखारियूं था, जॾहिं हिकु ॿिज धरतीअ में विझिबो आहे, शुरूअ में ई असांजे मन में थींदो आहे कि इहो जल्दी ॿाहिरि अची वञे, पर तव्हां इहो सभु धरतीअ जे अंदरि जुड़ तव्हां ॾिसो न, कुझु बि ॿाहिरि ॾिसणु अचे हिन खां पहिरें जड़नि जो अंदरि वञणु ज़रूरी आहे, गहराईअ में। हिन तरह जॾहिं कोई ॿिज धरतीअ में विझिबो आहे, हुन खां मिलण खां पोइ वरी गर्मीअ सां हुन जो ॿाहिरि छिति फाटी पवंदो आहे ऐं पोइ हुन ॿिज मां जड़ ॿाहिरि निकिरंदी आहे, आख़िर में जड़ थी वेंदी आहे, हेठां जड़ ऐं फल मथां अची वेंदा आहिनि। तव्हांखे लॻो जल्दी सम्झी विया, तव्हांजी ज़िंदगीअ जा 40 साल सम्झी वियो, पर तव्हांखे इहो सम्झणो ई पवंदो ॿिज ईअं ई हूंदो आहे। मां हुनखे हिन में विधो आऊं ऐं ख़बर आहे, मां अगरि किसान हुजां हा जेके ॿिज जे बारे में कुझु बि ॼाण आहे, पर मां थोरो सब्र कयो, हिनखे पाणी ॾिनो ऐं हुन ॿिज खे पाणी ॾिनो जेके असांजे अंतरात्मा में समायल आहे। वचन रूपी पाणी द्वारा इहो सच आहे ऐं तव्हां हिन हफ़्ते जी रचना थी विया आहियो, तव्हांजे मन जो नवीकरण थी वियो आहे। तव्हां ॾिसंदा कि हिन जो फल हाणे खां 6 महीना साल खां पोइ तव्हां वाह पर मां हिते हाणे ॾिसणु शुरू कयो आहे, पहिरीं खां वधीक ख़ूबसूरत, सभु कुझु ठीकु आहे। थोरो ॿियो इंतज़ार खां पोइ धर्म जा वॾा वण ठहंदा आहिनि, थोरे इंतज़ार खां पोइ तव्हांजी हुन खां पोइ थोरो वधीक, अञा वधीक, ऐं पोइ हुन में फल लॻंदा आहिनि। आख़िर में तव्हां पाण खे बि सुञाणींदा न आहियो, पर इहो सभु तव्हांजे मन में थींदो आहे। हलो हुते वापसि था अचूं, इहो सभु तव्हांजे मन में आहे। हलो वापसि था अचूं जितां शुरू कयो। जीअं कोई माण्हू सोचींदो आहे सो हू पाण हूंदो आहे। तव्हां मां कुझु कामयाबु न थिया आहिनि, हथु रखी करे प्रार्थना कई आहे, तव्हां पूरा गंजा थी विया आहियो। तव्हां पंहिंजे शहर में अचण वारे कंहिं बि चमत्कारी माण्हू खां पूजा कराए अॻियां अचो। तव्हां ॿिनि शब्दनि में इहो वाइदो कयो त तव्हां 10 साल हर आर्तवारु हिते ईंदा ऐं तव्हांजे जीवन में कुझु न बदिलंदो अगरि तव्हां न बदिलंदा त। पंहिंजो मन हुन तरह सोचणु शुरू कंदा जीअं ईश्वर चाहींदो आहे। मां सॼे साल में हिकु किताब लिखी आहे जेके बेमिसाल बाज़ार में हूंदी, भावनाऊं। छाकाणि ॿिए शयुनि खां वधीक असां पंहिंजी भावनाऊं जीअंदा आहियूं। ईश्वर जे वचन जे अनुसार जीअण जे बजाए असांखे इहो सभु बंदि करणो आहे। अचण वारे साल में असां पूरंत जे विशाल में हिकु सलाह करियूं था। मां चाहियां थी हिकु पूरी ईश्वर द्वारा बहाल करण जे बारे में, जेको वियो आहे, जेको ठगियो वियो आहे। पर तव्हां ॾिसंदा उहो हुजण लाइ तव्हांखे हिन संदेश जो कुझु ॿुधणो पवंदो, जेके हिन हफ़्ते ॿुधंदा तव्हांखे पंहिंजे मन खे ऐं वाट खे स्थिर करणो पवंदो। तव्हांखे पंहिंजे मन खे नरम करणो पवंदो, पंहिंजी भावनाउनि खे काबू में रखणो पवंदो, सुठो व्यवहार रखणो पवंदो। हिन में काई वॾी ॻाल्हि न आहे। इहे ॻाल्हियूं असां तव्हांखे ॿुधायूं हर घड़ी अलाए घणा दफ़ा। मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदी आहियां, मूं वटि कुझु नई शयूं आहिनि जेके कुझु अलॻि आहिनि, पर सभिनीनि खां अलॻि ॻाल्हि इहा आहे त तव्हां ईश्वर जे चवण जे अनुसार पंहिंजे मन खे नवीकरण न कंदा त तव्हां कॾहिं बि ईश्वर जेको असांजे जीवन लाइ सोचियो आहे, जीवन गुज़ारियो। ईश्वर जे चरणनि में तव्हांजो जीवन आहे, उहो ठहंदो आहे तव्हांजो भोजन। तव्हांजा 2 स्वाद थींदा आहिनि जंहिंसां तव्हां मुक़ाबिलो कंदा आहियो। बाइबल में लिखियलु आहे कि ईश्वर पंहिंजो दिलि असांजे अंदरि विझंदो आहे ऐं असांखे नओं दिलि ॾींदो आहे, पंहिंजी आत्मा विझंदो आहे असांजे अंदरि ऐं असांजो कठो दिलि वठी छॾंदो आहे। उहो ईश्वर असांखे ॾींदा आहिनि नरम दिलि, कोमल दिलि, संवेदनशील थींदो आहे ईश्वर जे स्पर्श जे प्रति, पर उहे हुनखे हिकदमि हेठि विझंदा आहिनि।
ईश्वर जे वचननि में, ईश्वर जी मौजूदगी में, उन्हनि जी पूजा में ऐं महिमा जे द्वारा असां पंहिंजी आत्मा खे खवा चंदी उनखे ताक़तवर ठाहींदसि। मां पंहिंजे शरीर खे ख़र्चनि जारी रखंदमि। मां ॾींहं में 3 दफ़ा ख़र्चनि जी ॻाल्हि थी कयां। मां हुन तरह शरीर खे ख़र्चनि जी ॻाल्हि नथी कयां। शरीर जी मांग पूरी करण लाइ हुन जे साम्हूं गोॾा टेकण या हुन जे साम्हूं भटकण ऐं संपण जेको बि हुनखे शांत करण लाइ ज़रूरी आहे। जेका हुनखे संतोष हूंदो उहो बिल्कुलु अलॻि कान आहे। हिकु 5 साल जे बारे में जेकी मुंहं में हमेशह चूसणी हूंदी आहे, जेके बि हुनजी चवणी आहे ॿुधायो, ॿुधण में मज़ो नथो अचे। हुन खां चूसणी न वरिती, हिन करे हुनखे अञा ताईं हुनजी आदत आहे। मां इहो सम्झाइण जी आदत विझण जी कोशिशि थी कयां असांखे कट करणो हुयो, जंहिंजे करे असांखे कटण थी खटणो हुयो पंहिंजे शरीर जे अंदर जो ॾुख। मां तव्हांखे इहा ई ॻाल्हि सम्झाइण जी कोशिशि थी कयां जेसि ताईं असां हिन शरीर जे अॻियां न झुकंदासीं, हुन जे अॻियां असां कमज़ोर थी करे वेहंदासीं ऐं असां कॾहिं बि हुन खां आज़ादु न थींदासीं। हिन करे इहो थी चवां आहे, आख़िर ताईं हलण वारो केरु? ईश्वर मूंखे कसरत कंदे दिसंबर में 4 साल थी वेंदा। अञा बि मुंहिंजे शरीर में सूर थींदो आहे। मां सोचियां थी अञा कि मूंखे कॾहिं हिन मां मुक्ति मिलंदी। मूंखे अञा बि कसरत जी आदत आहे। उहे हुनखे बदिलण ॾींदा आहिनि। जॾहिं मूंखे वज़न खणण जी आदत पवंदो आहे, जेको बि उहे मूंखे ॾींदा आहिनि, उहे वज़न वधाईंदा वेंदा आहिनि। इहा चरियाप आहे, पर जेको हेठि थो वञे उहो ई मथे बि आहे। मुंहिंजो शरीर ढिलो थी वियो आहे, सुठो थी वियो आहे। मुंहिंजो शरीर सूर कंदो आहे, पर हुन जो नतीजो मूंखे पसंदि आहे। हिन करे मां तव्हां खां हिकु सुवाल पुछां थी कि छा तव्हां तयारु आहियो? थोरी बि तकलीफ़ न आहे ज़िंदगी में, सुठो नतीजो निकिरे तव्हांजे जीवन में। 1 मिंट, पर मां हिते वधीक टाइम बीठी आहियां तव्हांजे लाइ। छा तव्हांखे लॻे थो तव्हां दावत लाइ आया आहियो? हिन करे आराम सां ॿुधो। तव्हांखे लॻंदो आहे कि कंहिंजो बचाव थियो आहे। मां तव्हांखे हिकु वचन थी ॿुधायां। असां हिन हफ़्ते हिकु कुझु ॻाल्हियूं कंदासीं। ॻाल्हियुनि ते 15-16 पर चवां त आत्मा जे हिसाब सां हलो। मुंहिंजे हिसाब सां तव्हां शरीर जी लालच न कयो। छा तव्हां? मां इहो सेखारियो आहे कि तव्हां सेवा करण जे, मुंहिंजो विश्वास आहे असां हिन ते ॾाढो ध्यानु ॾींदा आहियूं, जेको माण्हुनि खे करणु खपे। हिन ते कमु करणु खपे। मां मञींदो आहियां कि असां पाण खे सेखारींदासीं जीअं सेखारण वारा सेखारींदा आहिनि। असांखे ईश्वर ॾिनो आहे। माण्हू खे चवंदा आहिनि सही कमु कयो, सही कमु कयो त तव्हांखे ग़लति परेशानी न थींदी। जॾहिं शैतान ईंदो हुनखे ख़ाली जॻह कोन मिलंदी, उहो कब्ज़ो न करे सघंदो। हिन करे चवां थी पंहिंजे मन में सुठी ॻाल्हियूं भरे छॾियो। 1 साल खां मां इहो ई तव्हांखे सेखारण जी कोशिशि थी कयां। मां पूरे जोश में इहो ई सेखारींदी आहियां प्रेम जे बारे में। अगरि मुंहिंजे बस में हुजे हा त मां सभिनीनि हंधि इहो ई प्रचार कयां, पर हू न अॻियां थी आहिनि। पर मां ईश्वर खां पुछियो कि जीवन में छा ज़रूरी आहे। मूं बाइबल पढ़ियो, मूंखे जवाबु न मिलियो। तूं पंहिंजे ईश्वर खे पूरे मन सां, आत्मा सां, दिलि सां ऐं सरलता सां प्रेम कंदे त तूं पंहिंजे कॾहिं जेको पाण खां कढी आहे। मां तव्हांखे हिकु नओं हुकुम ॾिनो आहे। तव्हां हिक ॿिए खे उहो ई प्रेम कंदा जेको मां तव्हां खां कयो आहे। पर शैतान खे शर्म ईंदी, छाकाणि त तव्हांजो दिमाग़ु सुठो आहे। तव्हांजो दिमाग़ु ईश्वर जे आशीर्वाद सां भरियल आहे। तव्हांखे इहे सोचण जी ज़रूरत न थींदी कि मुंहिंजे ख़ाली दिमाग़ में मुंहिंजो छा थींदो, मुंहिंजो छा थींदो, मुंहिंजो छा थींदो, मुंहिंजो छा थींदो। हिन करे मां तव्हांखे ॿुधायां थी त तव्हां सभु पवित्र आत्मा जे स्कूल में वञणु शुरू कयो। मुंहिंजो इहो मतिलबु आहे त तव्हां ईश्वर जे सच चओ, जी ईश्वर मूंखे हीअ समस्या आहे, मूंखे हीअ समस्या आहे। मां तव्हांजे बिना चई सघंदी आहियां, पर तव्हां मुंहिंजे बिना ही न चई सघंदा। मां पंहिंजे मन खे हिन रस्ते ते रखणु शुरू करे छॾियो आहे। मूंखे काई परवाह न आहे अगरि हिन में 10 साल था लॻनि त लॻनि या न लॻनि। तव्हांखे शुरूआत करणी पवंदी ताकि शैतान भॼी वञे। मां हिमत न हारींदमि। तोखे ॾिसणु अचे पियो न, मां हिमत न हारींदमि। मां इहो फ़ैसिलो कयो आहे, पक्को फ़ैसिलो कयो आहे। मां हिमत न हारींदमि। मां हुन रास्ते तां न हटंदमि। मां हुन रास्ते तां न हटंदमि। मां हुन रास्ते तां न हटंदमि।
तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीहा जो प्रेम विरायूं।